जिंदगी भी बिल्कुल उन ट्रेन जे दॿे वांगुरु हूंदी आहे जंहिंमें गॾु वेठल मुसाफ़िर। माण्हू त काफ़ी हूंदा आहिनि मगर उन में केरु पंहिंजो आहे इहा काई ख़बर न हूंदी आहे। इन्हीअ करे कंहिं बि इंसान खां शिकायत काई न कंदा के, छो जो शिकायत करण वारो उन्ही ट्रेन जे दॿे में वेठल मुसाफ़िर वांगुरु हूंदो आहे जेको कंहिं महिल बि काॾे बि वञी सघे थो। जंहिं मुसाफ़िर खे सुञाणे करे करणो बि छा आहे। इन्हीअ करे तव्हां हिन ज़िंदगी जे सफ़र में तमामु अकेला आहियो। इन ॻाल्हि खे तस्लीम करणो पवंदो। हा, थोरा रंग रूप ईंदा रहंदा आहिनि मगर सचाई त इहा आहे त ही सफ़र तव्हांजो अकेलो आहे। अगर ख़ुशियुनि जा कुझु लम्हात मिली बि वञनि था त हिन ॻाल्हि खे कॾहिं न विसारींजे त इहे रंग कॾहिं बि फिका थी सघनि था। कंहिंसां पूरी ज़िंदगी साथ निभाइण जी तवक़ो न कजांइ। तंहिं करे पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि रहण जी कोशिशि कंदो रहो। तूं इन ॻाल्हि खां बिल्कुलु गाफ़िल आहीं त जेको इंसान तुंहिंजी ज़िंदगी में हिकु बहितरीन इंसान नज़र थो अचे, हिकु स्पेशल इंसान नज़र थो अचे, शायदि उहो स्पेशल रहंदो बि या न इन जी काई गारंटी कोन्हे, या तूं उन जे लाइ केतिरो स्पेशल रहंदे इन जी बि काई गारंटी कोन्हे। इहे ॻाल्हियूं मां इन लाइ कयां थो त हर इंसान जे अंदर जी पंहिंजी दुनिया आहे ऐं उहो पंहिंजी दुनिया में मगन रहंदो आहे ऐं उहो इंसान पंहिंजे तौर ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु चाहींदो आहे। ऐं इहा अहिड़ी सचाई आहे जेका अॼु न सुभाणे थियणी आहे ऐं इहा तुंहिंजे वस जी त ॻाल्हि ई कोन्हे, छो जो इंसान जे लाइ जेका बि शइ नई आहे या जेतिरे ताईं उहो उन खे सुञाणे नथो वठे तेतिरे ताईं उहा शइ उन जे लाइ ख़ासि आहे। जॾहिं इंसान कंहिं शइ खे सुञाणे वठे थो त उहा शइ उन जे लाइ ॾींहों ॾींहुं आम थींदी थी वञे ऐं उन शइ जो वैल्यू तमामु किरंदो थो वञे। बसि इहो इंसान जो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अहिड़ियूं वीडियोस ॾिसण जे लाइ, असां सां जुड़ण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह मुस्तक़बिल में ही चैनल तव्हां जे लाइ बहितरीन साबित थींदो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।